साइम सदा करीम मथे सिंध सुकोस मिठा दिलदार आलम सब आबाद। चाचो मुराद शाह साहब जी शायरी पढ़ी पंहिंजो कचहरीअ जी शुरूआत कई। हाणे दुनियादारी जूं ॻाल्हियूं थींदियूं। हित रखीस अॼु चाचो मुराद पाण खे इश्क जूं शायरियूं ॿुधाईंदो। वाह साईं वाह ज़बरदस्त। चाचो पुराणो माण्हू आहे वो अॼु पाण खे शायरियूं ॿुधाईंदो। वो चाचा ने बिस्मिल्लाह कर। चाचो छा मूंखे शायरियूं ॿुधाईंदा आऊं तव्हांखे शायरियूं ॿुधायां। तॾहिं सही आहे शहबाज़ तू ई असांखे शायरी ॿुधा। इरशाद आहे त तूं नाज़ुक आहीं गुलनि वांगुरु असां कंडा लताड़े पलिया आहियूं। तूं नाज़ुक आहीं गुलनि वांगुरु असां कंडा लताड़े पलिया आहियूं। तूं दर्द ॾिसी पियो दाऊं करे मौत ॾिसी खिलिया आहियूं। ए छाजी वावा शाहबाज के शायरी पढ़नी कोन अचे। इश्क अड़ाई ओखी जाय ते इश्क अड़ाई ओखी जाय ते सड़ा थो ॼण बरंदड़ बाह ते। चाचा पंहिंजे ज़माने जूं यादूं ॿुधा। अब असांजे ज़माने जूं ॻाल्हियूं ई न पुछ। असां वॾा धक खाधा आहिनि। चाचा तव्हांजे ज़माने में मोबाइल त कोन हुआ पोइ तव्हां न्यापा की ॾींदा हुआ पंहिंजे सॼण खे। अब तॾहिं वॾो कमु हूंदो हो। पंहिंजे सॼण सां ॻाल्हाइण जे लाइ बि के माई खे पैसा ॾियणा पवंदा। चाचा उन ज़माने में सुखड़ियूं ॾियण जो रवाज हो या न? अब तॾहिं ॻाल्हाईंदा ई मसवादी सुखड़ियुनि जो त रवाज ई कोन हो। त चाचा तव्हां हुन ज़माने में माना हिन ख़र्चनि खां बचिया पिया हुआ। चाचा इहा ॻाल्हि लख जी कई। अॼुकल्ह ज़माने में जेको मोबाइल आयो आहे इन ई मुल्क जो खानो ख़राब कयो आहे। अॼुकल्ह मर्द मायुनि जो आवाज़ करे माण्हुनि खे फुरीनि था। चाचो पाण थकी पियो तो छॾियोसि त वरी सुभाणे कचहरी कंदासीं। इंशाअल्लाह इंशाअल्लाह।